आगाह कयो आहे त नओं देरो वेझो दादू कैनाल में अंधी ॿुलण जी मौजूदगी जे इतलाह ते रेस्क्यू ऑपरेशन कयो वियो। जंगली जीवत खाते जी टीम पारां पीर जान मोहम्मद वटि दादू कैनाल में रेस्क्यू ऑपरेशन दौरान अंधी ॿुलण हथ कई पई आहे। हथ कयल अंधी ॿुलण खे सिंधु दरिया में वापसि छॾण जे लाइ टीम सखर रवानी थी वई। जंगली जीवत खाते जी टीम कामयाब कार्रवाई कई आहे। नओं देरो वेझो दादू कैनाल में अंधी ॿुलण जी मौजूदगी जे इतलाह ते रेस्क्यू ऑपरेशन शुरू कयो वियो। जंगली जीवत खाते जी टीम पारां ॻोठ पीर जान मोहम्मद वटि दादू कैनाल मां अंधी ॿुलण हथ कई वई। रेस्क्यू ऑपरेशन खां पोइ अंधी ॿुलण खे सखर बैराज में छॾण जे लाइ टीम वापसि सखर रवानी थी वई आहे। नूर मोहम्मद सुमरो खां तफ़सील मालूम कयूं था। नूर मोहम्मद, आगाह कजो, दादू कैनाल में अंधी ॿुलण जे मौजूदगी जे इतलाह ते इहो ऑपरेशन कयो वियो ऐं उनखे बाहिफ़ाज़त कढियो वियो आहे। भरिसां पीर जान मोहम्मद वटि दादू कैनाल में अंधी ॿुलण जी मौजूदगी वारे इतलाह ते जंगली जीवत खाते पारां सुबुह सवेर खां 5 कलाकनि जी ड्रिगी ऑपरेशन बैदि दादू कैनाल मां अंधी ॿुलण खे हथ करे सखर सिंधु दरिया में वापसि रवानो करे छॾियो आहे। हथ कयल अंधी ॿुलण खे जंगली जीवत खाते पारां तकड़े बुनियादनि ते हिकिड़ी गाॾीअ जे ज़रिए उनखे सखर रवानो कयो वियो। जॾहिं त उन मौके ते एजाज़ अहमद, अदनान ऐं अख्तर हुसैन ॻाल्हाईंदे ॿुधायो त दादू कैनाल में 5 ॿुलण निकिरी अचण जा इतला हुआ, जिन मां 2 खे मिर्ज़ापुर, 1 खे नौंदेरो मां हथ करे वापसि सिंधु दरिया में छॾियो वियो आहे। सिंधु दरिया में हिन वक़्त ताईं 1429 जेके आहिनि अंधियूं ॿुलणियूं आहिनि, जिन खे बचाव लाइ वधीक कोशिशूं करे रहिया आहियूं। ठीकु आहे, महिरबानी नूर मोहम्मद।